शाह साहब, सिंध पब्लिक सर्विस कमीशन ते तमामु वॾा सवाल उथी विया आहिनि ऐं सवाल इहे आहिनि त वज़ीरनि ऐं वॾे वज़ीर जा जेके ख़ासि वेझा माण्हू आहिनि उन्हनि खे पास कयो पियो वञे। तव्हां छा चवंदव? ॾिसो, इशूज़ अचनि था, शिकायतूं आहिनि ऐं उन जे लाइ इहो ई चयो वियो आहे त उन जो सीरियस इंक्वायरी थियणु खपे ऐं CM साहब कनि बि पिया। मुंहिंजो छड़ो अर्ज़ु इहो आहे, मिसाल मुंहिंजो पुटु, मुंहिंजो पंहिंजो पुटु अकबर बादशाह, रिटन में हुन जा हाईएस्ट नंबर हुया, हुन में न थियो, क्वालिफाई न थियो, इहा ख़बर त न आई। CSS में, अच्छा, इहो PCS में, पब्लिक सर्विस कमीशन में इहा ख़बर त न आई त नासिर शाह जो पुटु रहिजी वियो। हिकिड़ो ग़रीब माण्हू, हिकिड़ो स्वीपर जो पुटु, उहो 17 ग्रेड में अची पास थियो आहे, इहा ख़बर कंहिं न ॾिनी त यार हिकिड़ो स्वीपर, हिकिड़ो ख़ाकरूब, उन जो पुटु मेरिट ते अची वियो, उन भला कंहिंखे पैसा ॾिना या छा थियो। हिकिड़ो रेलवे इंजन जो ड्राइवर, उन जो पुटु, उहो इन में पास थियो। जेके मेन हुअनि DSP ऐं ACG जेके सीटूं आहिनि, उन जो कंहिं ज़िक्र न कयो। त मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त ज़रूरु काथे जेका ग़लति ॻाल्हि थी आहे त उन जी इंक्वायरी बि थिए पई। पाकिस्तान पीपुल्स पार्टी हमेशह मेरिट ते नौकरियूं ॾिनियूं आहिनि। ज़रूरु कुझु जाइनि ते जे अहिड़ी ॻाल्हि थी आहे त उन ते CM साहब इंक्वायरी कनि पिया ऐं उन्हनि ते सख़्तु एक्शन खयो वेंदो।